अॼु तफ़्तीश जे लाइ असां आया आहियूं, टीम सॼी आई आहे, आऊं आई आहियां, SSP सिजावल साहिबा बि आया आहिनि, सिराज लाशारी इंस्पेक्टर फयाज़ ऐं गॾु जेको IU आहे इन केस जो। त इंशाअल्लाह ताला इन्वेस्टिगेशन हर पहलू सां थींदी ऐं असां पूरी कोशिशि कंदासीं, टेक्निकल सपोर्ट बि असां सां गॾु आहे, पंहिंजे बाक़ी जे हर पहलू सां असां इन्वेस्टिगेट करियूं ऐं जेको हक़ ऐं सची ॻाल्हि आहे उन ताईं पहुची सघिजे। अच्छा मैडम, सिर्फ़ु तव्हां जेको जांच रिपोर्ट ठाहे ॾींदो या गिरफ़्तारी बि तव्हांजे हथ में आहिनि? बेसिकली इन्वेस्टिगेशन जो इंचार्ज जेको आहे, जेको लेटर निकितो आहे कराची मां, उहा आऊं आहियां, सुपरविजन मुंहिंजे अंडर आहे। त पोइ इंशाअल्लाह ताला हिन में 2 माण्हू बेल ते आहिनि, 2 माण्हू अरेस्टेड आहिनि ऐं हिकिड़ो जेको आहे उहो एब्सकॉन करे वियो आहे, त होपफुली ही बी अरेस्टेड टू। अच्छा मैडम, वारसन पारां ख़ासि तौर ते तव्हांजे नाले जी गौर कई वई आहे, जिस असांखे सवाइ हलपुर जांच कमेटी में खपे थी, त तव्हां छा हिन केस जी जेका पैरवी आहे उहा मेरिट ते कंदो या को दबाव ईंदो त हुनखे बि हैंडल कंदो? अॼु ताईं सभु केस मेरिट ते कया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला ही केस बि असां मेरिट ते ई कंदासीं। काफ़ी सेंसिटिव इशू आहे, हिकिड़ी स्टूडेंट आहे 22 सालनि जी जंहिं डेथ थी आहे, त डेफिनेटली असां हिन खे पूरी मेरिट सां कंदासीं ऐं इन में सोसाइटी जा ॿिया बि पहलू अचनि था, ॿियनि बि माइटनि जूं धीअरूं जेके आहिनि उहे पढ़नि थियूं। अगरि जेका FIR में जेका ॻाल्हि आहे उनखे असां ॾिसंदासीं हर एंगल सां ऐं जेके बि माण्हू हिन में इन्वॉल्व आहिनि उहे सभु इंशाअल्लाह ताला कैफ़े किरदार ते पहुचंदा। मैडम, जेका तव्हांजी फाइनल रिपोर्ट हूंदी, वारसन पारां हिकिड़ी गौर कई वई आहे त जेके बि कॉलेजिस वग़ैरह हुन में एंटी हैरेसमेंट सेल खे फ़ाल कयो वञे, त तव्हां पंहिंजी रिपोर्ट में इहा रिकमेंडेशन ॾींदो? या त सिंध पुलिस जी शुरू खां वठी करे इहो हिकिड़ो मैसेज रहियो आहे त हैरेसमेंट जेका आहे उहा कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वञे ऐं इहो सिंध यूनिवर्सिटी में हिकिड़ो जेको सेल ठाहियो वियो हो, उन में हिकिड़ो DSP हेड करे थो, गर्ल्स रेस्क्यू सेंटर, उहो अॼु बि उते फ़ाल आहे ऐं इन खे पीरियडिकली रिव्यू बि कयो वञे थो ऐं डेफिनेटली इहो फ़ाल हुजणु घुरिजे ऐं इहो त असांजे कानून जो पार्ट आहे, कानून जी घुरिज ते इहो फ़ाल हुजणु घुरिजे। मैडम, कॉलेज जे अमलदारनि सां तव्हांजी मुलाक़ात थी आहे? उन्हनि न, अञा उन्हनि सां न थी, असांजी पहिरीं मुलाक़ात पार्सन सां थी, उन खां पोइ असां वरी ॿियनि सां बि करियूं था। शागिर्दियाणियूं जेके हुते ज़ाहिरा फहमीदा सां गॾु पढ़ंदियूं, उन्हनि जा बयान वरिता वेंदा, छाकाणि त ॿुधाए पियो वञे जेको मुख्य जवाबदार आहे उहो लैब असिस्टेंट तौरु भर्ती थियो ऐं क्लास में लेक्चरार तौरु कमु करे रहियो। ॾिसो, जंहिं जा बयान वठण जी असांखे ज़रूरत पवंदी त असां उनजो बयान वठंदासीं। अञा इन्वेस्टिगेशन असां करियूं था।